दरगाह हज़रत सखी दाऊद। ही दरगाह नौशेर फ़िरोज़ तालके में ॻोठ ठट सोलंगी ऐं ठारू शाह जे विच ते मौजूदु आहे। हिन खे सखी जो चारो बि चवंदा आहिनि। रिवायत मूजिबि सखी दाऊद उच्च शरीफ़ खां आयल बुज़ुर्गनि मां हो। ही रोज़ो सखी दाऊद जे मथां मीर सोबदार खान 1345 हिजरी में जोड़ायो हो। हिन वक़्तु हिन जा मुजाविर पीरज़ादा आहिनि। मज़ार खे लंघ ओभर में ॾिनल आहे। मथां वॾो फ़ाराऊं गुंबज़ ठहियलु आहे जेको 8 कुंडी ॻच ड्रम जे मथां बीठल आहे। ॻच छित जी समत खां 8 फुट खनि ऊचो नज़र ईंदो, जंहिंखे चइनि ई पासनि खां चोरस काबुनि सां दरियूं ॾिनल आहिनि, जेके हिकु छॾी ॿी दरी हवा लाइ खुलियल छॾी वई आहे ऐं अंदरें हिसे में महराब नुमा जिनसार ठहियलु आहे। रोज़े खे कुंडनि वटि नंढियूं मीनारूं ॾिनल आहिनि। गुंबज़ जे मथां उबती कूणी नुमा अॾावत ऐं उन जे मथां नील ॾिनल आहे। दरगाह जी हर साल मरम्मत थिए थी, उन लाइ पुराणियूं शयूं मिसारजी वञनि थियूं। सखी दाऊद जी क़बर अंदरि विच रोज़े में ठहियल काठ जे कटहड़े में बंदि आहे। ज़ियारत लाइ काठ जे कटहड़े में उकर जो कमु थियल आहे। हुएं अंदरि क़बर ताईं पहुचण लाइ कटहड़े में लंघ बि ठहियल आहे। मोहड़ वारो दरवाज़ो काठ जो आहे, जंहिं ते उकर जो आलीशान कमु थियल आहे। गुंबज़ जे अंदरां बि चिटसाली थियल हुई, पर उहा हाणे झकी थी वई आहे। दरगाह जी छित में काठ जूं कामूं ऐं पटियूं पयल आहिनि।